घोटकी वेझो सितू दरिया जे हिफ़ाज़ती कादपुर शेंक बंद टुटी वियो। ॻोठ नूर मोहम्मद चाचर भरिसां बंद टुटण करे इलाइक़े में ख़ौफ़। ज़िले इंतिज़ामिया फ़ील्ड एमरजेंसी लागू करण जी सिफ़ारिश करे छॾी। शेंक बंद जे टुटण सबबि 50 खां वधीक ॻोठ पाणी जे हेठि अचण जो ख़तरो। रेवेन्यू ऐं आपाशी खाते जा अमलदार मुतासिरा बंद ते पहुची विया। हंगामी सूरतहाल जे पेश नज़र एम्बुलेंसूं बि कचे तरफ़ रवानियूं। आपाशी खाते मुताबिक़ दरियाई वहिकरनि में तेज़ी सबबि बंद खे घारो लॻो। यादि रहे त 2010 जी महाॿोॾि में बि शेंक बंद टुटी वियो हो, जंहिं बाद ज़िले इंतिज़ामिया हिन बंद जी मज़बूती लाइ अरबे रुपया बचत रखियो, पर 12 सालनि बाद ही बंद ॿीहर टुटी वियो आहे, जंहिं सबबि हज़ारे एकड़नि ते मुश्तमिल फ़सुल इंसानी आबादी हिन बंद जे टुटण सबबि मुतासिर थींदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।